मशीन अची वियूं न जी जी ॾींहं जी मां हाणे रस्ते ते अचां थो वॾी तयारी लॻी पई के कलर पिया कराइनि के बुल्ट बुल्ट टाइट पिया कराइनि के पटा नवां पिया हणनि बाबा रस्ते में काथे सिधी न पए थ्रेशर मशीन थ्रेशर मशीन निकिती न ॿियो कंबाइंड हार्वेस्टर हा सभु उहे बि ॾाढो हिन जी तयारी लॻी पई हरनि जी बि सफ़ाई सुथराई ॿुधी वरी हेॾो साईं असांजी हुकूमत सिंध ज़राअत खाते जी तरफ़ खां जेको आबादगारनि जी कणिक जी ॿिज जी जेका कई वई साईं असांजो पंहिंजो सर्वे कई वई 5000 रुपया फी एकड़ जे हिसाब सां हर हिकु जेको आहे आबादगार भाइरनि खे कणिक जी ॿिज जे मद में ॾींदा इहो प्रोग्राम पैसनि ॼणा हाणे शुरू थी वियो आहे जेको फ़सुलु असांजा सारिया लोग तबाह थी वियो असांजे आबादगार नंढे आबादगार या जेको हारी भाइरनि खे जेको आहे ॿिज जेका तकलीफ़ हुई माना जेको आहे पैसो बि एतिरो न हुयो मुल्क में सम्झो वॾो इक़्तिसादी बुरहान बरसातुनि खां पोइ हुकूमत सिंध ज़राअत खाते इहो सोचियो ऐं आबादगार भाइरनि जे लाइ जेको आहे 5000 रुपया फी एकड़ जे हिसाब सां जेको ॿिजु लॻंदो आहे कणिक जो ॿिजु न घटनि ॿिजु उन्हनि खे जेको आहे सहूलियत ॾिजे त जेको आहे असांजो घणी भाङे असांजे सॼी सिंध में जेको बि फ़सुलु थियनि था न साईं त उन में हारी ऐं ज़मीनदार जो वरी को शेयरिंग गॾियल माना शेयर हूंदो आहे गॾियल सहकार सां कुझु शयूं जेके आहिनि ख़र्चु जेको आहे ज़मीन ते जेको थींदो आहे त हारी भाइर बि कंदा आहिनि वरी ज़मीनदार बि कंदो आहे जंहिंमें ॿिज जो ख़र्चु वरी रखियलु हूंदो आहे असांजी घणी भाङे असांजे उत्तर सिंध में जेसन ते वरी जेको आहे अधु हूंदो आहे किथे वरी जेको आहे सॼी वरी ॿिज असांजा हारी भाइर ॾींदा आहिनि हाणे जेको हारी भाइर माना भरनि था त इहे माना जेका सर्वे कई वई त इहे पैसा अकाउंट में ईंदा असांजे ज़मीनदार भाइरनि वटि पोइ उतां इहो जेको आहे ज़मीनदार भाइरनि खे माना इहो उन लाइ पाबंद करणु घुरिजे जेका बि पेमेंट उहे वठंदा फी एकड़ जे हिसाब सां 5000 रुपया कणिक जे ॿिज जा त वरी जीअं हाणे फ़सुलु लहंदो त उन्हनि खां माना ॿिज जा पैसा पंहिंजे हारियुनि खां न कढींदा पैसा आहिनि हारी भाइरनि जा त इहे ज़मीनदार खातेदार उहे आहिनि खाते जे हिसाब सां रजिस्ट्रेशन थी वञे ऐं सर्वे थियो फ़सुलु त उन खां पोइ जेके बि 5000 रुपया फी एकड़ जे हिसाब सां उनखे मिलंदा इहा अमानत आहे जेका माना जेकॾहिं उहे हारियुनि खां ॿिज वठंदा आहिनि त ॿिज जा पैसा जेके आहिनि न वठंदा उसूल इहो बि आहे पर टियों माना पाबंद हूंदा ज़मीनदार हुन जेके माना हुन ॿिज जा पैसा कटींदा आहिनि जेके न कटींदा आहिनि त उहो ठीकु आहे पोइ ज़मीनदार ॿाहिरि जेको माना ॿिज जा पैसा भरे थो ज़मीनदार थो भरे या हारी थो भरे ही पैसा उनजा भरंदा ज़मीनदार खे खातेदार खे ऐं जेका कोई अमानत आहे उन्हनि वटि जीअं पंहिंजे ग़रीब हारियुनि खे जेकी मदद इमदाद जेका सरकार ॾिए थी त उन्हनि में पहुचाईंदा इहो अलाह करे त मुंसिपालिटी न साईं हाणे तरीक़ेकार उनखे शफ़ाफ़ बणाइण लाइ मदद थी न साईं छो त हुकूमत ॾींहों ॾींहुं कोशिशि इहा थी करे त सही हक़दार ताईं पहुचे मुंसिफ़ाणे नमूने ऐं शफ़ाफ़ जस्टिफिकेशन माना मुंसिफ़ाणे इंसाफ़ सां मिले ऐं कंहिं जो हक़ु न वञे ऐं जेका इहा सर्वे थी पहिरियों वरी सर्वे उहा कंप्यूटराइज़ थी हर हिकु खातेदार जो वरी नालो कंप्यूटर में चाढ़ियो वियो मोबाइल ऐप ते उन्हनि ज़राअत खाते वारनि वरी उन खातेदार जो वरी ऐप ते ई माना एप्लीकेशन जेका कंप्यूटर इहो अचनि थियूं त उन ते वरी इहो थियो त हिन जी कणिक केतिरी थियल आहे उहा सर्वे मुकमल करे उहा चाढ़ी वई उन खां पोइ वरी जेको तपेदार आहे हद जो उन वरी उनखे वरी उहा डेटा ट्रांसफर थी जेका हुन माना फील्ड ज़राअत खाते वारनि जी माना वेरीफाई कई उहा हिन कणिक हेतिरा एकड़ आहे हुन वटि बाक़ी खातेदार बि आहे या न आहे तपेदारनि जो बाबा हिन जो खातो आहे जेतिरा एकड़ हिन क्लेम कई आहे एतिरा ई एकड़ हिन जा आहिनि जेके न हुयसि घटि हुयसि वरी घटि हुननि जी लिखियो हाणे इहा माना सॼी तपेदारनि खां पोइ वरी हाणे इहे पैसा पंहिंजी जी इनकम सपोर्ट प्रोग्राम जे रस्ते जेको आहे हाणे सेंटर ठाहिया अथऊं हर हिकु तालुके ते हाणे वरी उहो मैसेज वरी जेको आहे उहो असांजे आबादगार भाइरनि खे उहो अचे थो तव्हांजा हेतिरा पैसा आया आहिनि ऐं फलाणे सेंटर तां तव्हां पंहिंजी महिरबानी करे वञो तव्हां पंहिंजा पैसा कलेक्शन कयो पोइ जंहिं बि आबादगार भाइर खे इहो मैसेज अचे थो पोइ तालुके लेवल ते सेंटर थियल आहिनि ऐं बग़ैर कंहिं माना तकलीफ़ जे आसानीअ सां उन्हनि खे उते जेको आहे ज़राअत खाते जा डिप्टी डायरेक्टर बिनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जा ऑफिसर ऐं HPL बैंक जेका आहे ॿी बैंक जा नुमाइंदा जेके आहिनि उते उहे मशीनूं खणी वेठा आहिनि उन मशीन ते उहो ई माण्हू जंहिंजे नाले सां आयो थियल आहे फिंगर वठंदा हाणे फिंगर वठण खां पोइ उनखे जेतिरा एकड़ हूंदो 5 एकड़ त 25,000 रुपया उनखे नक़द उते माना कैश माना उन में का बि कटौती न आहे का बि शइ न आहे जेकॾहिं को अहिड़ी कमु करे थो त उन ते माना हिकदमि माना एक्शन खणी वठो या उनजे ख़िलाफ़ उहा शिकायत उते डिप्टी डायरेक्टर ज़राअत खातो या असिस्टेंट कमिशनर कंसर्न सां मुंहिंजा हेतिरा पैसा कटिजा आहिनि छाजे करे था कटनि त उन शिकायत कंदो उन माण्हू जे मथां वरी सख़्तीअ सां उहो माना कानूनी कार्रवाई थींदी त इन जे लाइ चवंदा त हिकु मुंसिफ़ाणो ऐं शफ़ाफ़ नमूने सां इहो प्रोसेस हली रहियो आहे
ऐं आबादगार ॿाहिरि पहिरें मरहले में 1 एकड़ खां वठी वेंदे 12 एकड़नि ताईं जेके असांजा आबादगार आहिनि कणिक जा आबादगार उन्हनि खे इहा पैसा वारा जेके हुनजा अची विया आहिनि उन्हनि खे ॾींदा। उन खां पोइ ॿियो मरहलो थींदो 12 खां 25 एकड़नि जो वरी उहो मरहलो पूरो थींदो त उन खां पोइ 25 एकड़नि खां जेके मथे आबादगार आहिनि उन्हनि जी पेमेंट जेका हूंदी जेतिरा एकड़ उन्हनि जा हूंदा वेरीफाई थियल हूंदा हद जी रेवेन्यू ऑफिस जे तरफ़ खां त उनखे ओतिरा पैसा उहे माना उन्हनि खे कैश हुते मिलंदा। इहा हिकिड़ी सुठी मदद आहे हुकूमत जे तरफ़ खां इंतिहाई अहम क़दम आहे हिकु सुठो माना क़दम आहे जंहिंसां जेको आहे असांजी ज़राअत में हिकिड़ो माना अञा जेको आहे हिकिड़ी हथी मिलंदी ऐं जेको आहे ॾींहुं आबादगार जी मदद मिलंदी छो त लागत हिन वक़्तु असांजी तमामु घणी आहे फसल ते ॿिज जो ख़र्चु आहे असांजी भाणनि जो ख़र्चु आहे हरनि जो ख़र्चु आहे वरी पाणीअ जो बि छो त कणिक वारी फसल में पाणी पिसंदी थो थिए मोटरनि सां हिननि सां जेके ॾियूं था आबादगार ॿाहिरि ॾियनि था त उहो माना सॼे ख़र्च में हुकूमत हिकिड़ी सुठो क़दम खयों आहे हुन में हिकिड़ी जेको आहे उहा सुठो इज़ाफ़ो थींदो इन सां जेको आहे असांजो फसलनि जी बि ज़ाहिर आहे त उन ख़र्च कया त उन माना जेको आहे मिलंदा। साईं हाणे जेका ॻाल्हि अव्हां कई अव्हां जे ॻाल्हि खे अॻिते वधाईंदे त जेका मुनसिफ़ाणी बिर्श हूंदी आहे मुनसिफ़ाणी ॻाल्हि हूंदी आहे फ़ैसिलो हूंदो आहे क़दम हूंदो आहे उन सां उहे ॻोठ या उहे मुल्क तरक़ी कंदा आहिनि जिते मुनसिफ़ाणो कानून हूंदो आहे त बाबा हर माण्हू हक़दार जेको आहे उनखे पंहिंजो हक़ु ॾिनो वञे। जेकॾहिं हक़दार जे हक़ ते को बि धाड़ो थींदो आहे त उहे पंहिंजो क़ौमूं या उहे ख़िता जेके आहिनि उहे हेॾे होॾे थी वेंदा आहिनि छो त उन्हनि खे उहो हक़ु न मिलंदो या वक़्त ते उहा शइ न थी सघंदी। अमल कयो आहे न इहो बग़ैर कंहिं ज़ात पात बग़ैर कंहिं पार्टीअ सियासी हिसाब सां ही आबादगारनि जो माना प्रोग्राम आहे सिर्फ़ु उहे आबादगार जेके माना पंहिंजी खातेदार बाक़ी ॿिए कंहिंजे नाले सां इहो न ईंदो न ई माना कंहिंखे माना इहो अवलियत ॾिनी आहे त बाबा हे हिन पार्टीअ जो आहे हिन पार्टी हीअ जनरली माना जेको आहे खातेदार जेके मुतासिर थिया तक़रीबन सॼी सिंध मुतासिर हर ज़िले में हर तालुके लेवल ते सेंटर ॾिना विया आहिनि त जीअं माना जेको आहे उहो पंहिंजो आबादगारनि खे माना मदद बि थिए सरकार जी तरफ़ां इमदाद आहे हिकिड़ी ऐं इन सां अॻिते हली असांजी ज़राअत में माना अञा तरक़ी थी। बिल्कुलु बिल्कुलु ऐं हाणे हीअ जेके दोस्त असांजा जिन में कणकूं कयूं आहिनि या जेके टुकर बचा आहिनि जिन इलाइक़नि में इहे पोइ बि ख़ुशनसीब आहिनि जो आहे सावण वियो त सरो आई पर असांजा अञा बि अहिड़ा इलाइक़ा आहिनि सोलंगी साहिब जिते अञा ताईं पाणी बीठो आहे गप चिक बीठी आहे जेके सरो करे ई न सघिया माना सावण बि उन्हनि जो वियो त सरो बि वई वरी सावण जे आसिरे ते हाणे असांजो मां शुरूअ में महीनो ॾेढ वॻे में डिसंबर महीने में दौरो कयो पंहिंजे सॼी लाड़कानी डिवीज़न जे ज़िलनि जो ख़ासि तौर ते जेकाबाद ज़िले में अहिड़ी खेरे जो तालुको जेको आहे तमामु शदीद मुतासिर थियल हो उन तक़रीबन घणी भाङे जेके कपा आहिनि उहो मुतासिर थियल आहे तमामु घणो पाणी उते बीठो ऐं उते जेको आहे अहिड़ी खेरे तालुके में जेको आहे सर न थी सघियो त हाणे उते बि हिकिड़ो मसइलो ॿियो वरी जेको आहे असांजो घणी भाङे जेको आहे असांजो पाणी निकाल थी चुको हुयो हिननि में ख़ासि तौर ते लाड़कानी डिवीज़न जी जेकी ॻाल्हि मूं ॾिठो ऐं उते जेको आहे तक़रीबन हिन कणिक जो फसल तमामु शानदार ऐं बम्पर फसल ऐं उमेदु आहे अलाह साईं जेकॾहिं असांजी महिरबानी थी रहमत थी त जेको आहे असां वधि में वधि पैदावार कंदासीं। जेकाबाद ज़िलो जेको आहे न साईं किन किन जायुनि ते हुन में हेठायूं बि आहिनि हाणे तव्हां तारके कहिड़ी खैरो जी ॻाल्हि कई पर आउं तारके ठुल जी ॻाल्हि कंदो त उन में तारको ठुल जेको आहे तालको जेकाबाद जेको आहे उहो पंहिंजो रोड जेको असांजो वञे थो रेलवे वञे पई इहो पंहिंजो तालको जेकाबाद आहे। अच्छा इन जे भरिसां परियां नुरवा केंद्र आहे उन खां परियां जेको आहे उहो आहे तालको ठुल ऐं असांजो पुराणो ॻोठु जेको आहे उहो बि तालके ठुल में आहे त असांजे तालके ठुल में जेको आहे न त पंहिंजो इहा जेका एरिया आहे काफ़ी ॿ टे तपा जेके आहिनि उहे पाणी हेठि आयल आहिनि थोरा घणी भाङी असांजी मथाईअ जी जेका ज़मीनूं हेठाईअ में ठुलारो पासो घणो घणो हेठाई आहे ऐं हुन में निकाल थी वियो जी मथाइनि जा टुकड़ा जेके आहिनि बेगारी केनाल जे भरिसां जेके टुकड़ा हुया हाणे पाणी कंहिंखे असांजो जेको इलाइक़ो आहे न हीअं ॾाके वांगुरु आहे किथे किथे हेॾा बि मथे होॾा बि मथे वरी ॿ टे त पंहिंजो जेको आहे तपा जेके आहिनि उहे वरी जेके हेठाई में अची विया जाॾव कार जो पाणी उते अची वियो उनजे करे अञा ताईं
उते गप चिक बीठी आहे गप चिक जेका पंहिंजो सरव जो फ़सुलु हुयो न हा उहो न थी सघियो आहे हाणे जिते सरव जो फ़सुलु न थी सघियो जी ऐं हाणे माना जेको पाणी निकाल थी चुको आहे जी। ऐं पाणी मिठो मौजूदु आहे जर जो जी। कोशिशि करे असां जेको आहे उहो घटि माना पीरियड में तयारु थींदड़ फ़सुलु उहे असां पोखी करे साईं हाणे वक़्तु ते पोइ सिधी ख़बर ॾियो हा पर असली ख़बर आहे ॿुधो पोइ वरी पंहिंजी कचहरी जारी आहे